कोडी जी रिपोर्ट अख्तर कीरियो। तालका कोडी जे ॻोठ करम अली खान लाशारीअ जे BHU जो मरम्मत जो कमु जेको थी रहियो आहे, जंहिंजो ठेकेदार अकबर खान शेख आहे, जंहिंजो ठीको 40 लखनि में आहे, पर अफ़सोस PP एशिया जो मुलाज़िम मोहसन अली भट्टी पंहिंजे ज़ाती प्रॉपर्टी सम्झी पंहिंजे कमीशन वठी ठेकेदार खे फुल फ्लेज करे छॾियो आहे, जंहिं ते इस्पताल जी छत जो कमु नाक़िस लोह नाक़िस मटीरियल सां कमु थिए थो। उहो नाक़िस तरीक़े सां बाला ऑफिसरनि जे आशीर्वाद सां थिए थो। जेकॾहिं को ॻोठाणो मज़म्मत करे थो त उन खे धमकियूं ॾिनी वञनि थियूं। हीउ ॻोठ जी सहूलियत ख़ातिर सेंटर बणियल आहे, पर अलाए छो आला अमलदारनि खे बार बार शिकायतूं करण बावजूदि को बि तदारक नथो थिए। असीं अदी सैयद नफ़ीसा शाह ऐं ॿियनि वस वारनि खे अपील था करियूं त जेकी बि हिन ॻोठ जा कम थियणा आहिनि या थियनि था, उहे नाक़िस या अधूरा थियनि था। ॻोठ करम लाशारी जे मसइलनि ते ध्यानु ॾिनो वञे पारां ॻोठाणा।